अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे उस्ताद शमन अली मीराल साहब जा यादगार एल्बम ॿुधाईंदासीं। उम्मीद त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं हीअ एल्बम तमामु घणो मशहूरु आहे। दोस्तों हिन एल्बम जो 7 नंबर कलाम आहे, जंहिंजा बोल आहिनि तंग कयो तुंहिंजे गमन ऐं मां शराबी थी वियमि। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे कासिर नवाज़। दोस्तों मां उम्मीद कयां थो त हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों ही कलाम ॿुधूं था। साकिया सब खां हसी साकिया सब खां हसी तुझी सूरत खे ॾिसी मैं कदा मैं कशं खां मैं कशी विसरी वई संगे असवत खे ए हाला ॾेई चुमी दिल में चयूं त बुत परस्तीअ में खुदा जी बंदगी विसरी वई। तंगे क्यों तुझे गमन है मां शराबी थी वयो। तंगे क्यों तुझे गमन है मां शराबी थी वयो। ढुक खां कई शुरुआत पो सारी बोतल पी वयो। पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन है मां शराबी थी वयो। दर्द दिल में घर कयो विसरी खिलण वयो। दर्द दिल में घर कयो विसरी खिलण वयो। बस तरीक़ो गम भुलण जो ने थे अॼु समझी वयो। ढुक खां कई शुरुआत पो सारी बोतल पी वयो। संगे क्यों तुझे गमन है मां शराबी थी वयो। रात तो आडो करे कंध हेठ मां पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। ढुक खां कई शुरुआत पो सारी बोतल पी वयो। संगे क्यों तुझे गमन है मां शराबी थी वयो।
नेठ तुंहिंजी ज़िंदगीअ मारो ईंदो निकिरी वियो ढुक खां कई शुरूआत ऐं पोइ सारी बोतल पी वियो भंग कयो तुंहिंजे गम ऐं मां शराबी थी वियो भंग कयो तुंहिंजे गम ऐं मां शराबी थी वियो ढुक खां कई शुरूआत ऐं पोइ सारी बोतल पी वियुमि भंग कयो तुंहिंजे गम। दोस्तों मां उम्मीद कयां थो त हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा अगरि हीअ एल्बम ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त दोस्तनि ॾे शेयर कजो वीडियो असांजी खे लाइक कजो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु